सिकंदर सॼी दुनिया खे फतेह कंदड़ सिकंदर मक़दूनी खे इहा ख़बर न हुई। सॼी दुनिया खे फतेह कंदड़ सिकंदर यूनानीअ खे इहा ख़बर न हुई त दुनिया अंदरि हिकु अहिड़ी क़ौम बि आहे जेका खेसि ज़लील ख़्वार ऐं ख़राब करे पंहिंजे देश मां भॼण ते मजबूर कंदी। हिन खे इहा बि ख़बर न हुई त हिन क़ौम जा माण्हू हर ॻोठ ऐं वस्ती वाहण में जंग जो मैदान सिंगारींदा, जंग जे मैदान में दुश्मननि सां मुक़ाबला करे खेसि पंहिंजे देश मां तड़े कढण में कामयाब थींदा। हीउ इहो देश आहे जिते ईसवी सन शुरू थियण खां अॻु माना हज़रत ईसा अलैहिस्सलाम खां बि अॻु सिंधियुनि पंहिंजे वतन सां मोहबत जा नवां मिसाल क़ाइमु कया। न रुॻो आम माण्हू पर राज जा राणा बि देश ख़ातिर सूलियुनि जो सिंगार बणिया। अॼु पाण सिंध जे अहिड़े राणे जो ज़िक्र कंदासीं जंहिं सिकंदर मक़दूनी सां पंहिंजी फ़ौज समेत मुक़ाबिलो कयो ऐं फांसीअ ते चढ़ी वियो पर आणे न मञियाई। सिकंदर मक़दूनी क़दीम यूनानी सल्तनत मक़दूनिया जो बादशाह हो। हिन 20 या 21 जून 356 क़िबल मसीह में जन्म वरितो। ईरान, शाम, हिंद, सिंध ऐं मिस्र ते हमला करे लखे इंसाननि जो कोस कयो रतो आयो। हिन 326 क़िबल मसीह में सिंध ते हमलो कयो। सिकंदर काबिल ऐं सवात जे रस्तनि खां थींदो सिंध में दाख़िल थियो। मौजूदा पंजाब 3 ॾींहंनि में नंढियुनि रियासतुनि में विरहायल हो। इहे राजाऊं पाण में झेड़े में रुधल हुआ, हिक ॿिए सां इख़्तिलाफ़ हुअनि, हिक ॿिए ते हमला कंदा हुआ। उन्हनि राजाउनि मां किन सिकंदर जो तरफ़ वठी आण मञे पंजाब संदसि हवाले करे छॾियो। पंजाब जे सभिनी हिंदू राजा जेके काबिल ऐं रावी नदी जे विच में हुकूमत कंदा हुआ, जहिड़ोक यूरवा, काम्बो, माली ऐं शेवी, तिन खे फातिह सिकंदर अॻियां आण मञणी पई। टेक्सेला जे राजा अंबे लखनि रुपयनि जे तोहफ़नि सां यूनानी हमलियावर जो आदरभाव कयो ऐं इताद क़बूल कई। पाण अॻी वीडियो में बि इहा ॻाल्हि कई। हिते उन ते वधीक ॻाल्हाइण जो मक़सदु कोन्हे। पाण सिंध में सिंधू माथिरीअ में जॾहिं हू दाख़िल थो थिए उन ते पाण ॻाल्हाईंदासीं त सिकंदर आज़म मक़दूनी जॾहिं सिंधू माथिरी यानी पंजाब ऐं सिंध ते का कई त हिन जहलम, चुनाब ऐं रावीअ जे किनारनि सां आबाद इलाइक़नि खे फतेह करे जॾहिं मुल्तान ते हमलो कयो उन वक़्तु मुल्तान सिंध जो हिकु ख़ुदि मुख़्तियार परगिणो हो। मुल्तान उन जी रियासती हदुनि में सिंध जे शामिल हुयो। सिकंदर पंजाब में बिना कंहिं वॾी मज़ाहमत ऐं जंग जे फतेहूं माणींदो जॾहिं मुल्तान पहुतो त सिंधी अवाम संदसि सख़्तु मुक़ाबिलो कयो। हितां जे राजा पोरस जी फ़ौज में सिंधी खतरियुनि जो तमामु वॾो तइदाद हो। सदर फ़ौज में 30,000 प्यादा, घोड़े सवार ऐं हाथी हुआ। सिंधी खतरियुनि पंहिंजी तारीख़ी रवायतुनि खे क़ाइमु रखंदे सिकंदर जे फ़ौजनि सां वेढ़ कई। माना हुननि आण न मञी, दुश्मन आॾो हथियार फेटा न कया, पेश न पिया पर विढ़िया। मुल्तान में उन वक़्तु हिकु सिंधी जंगजू ज़ात मल या माली रहंदा हुआ जिन सिकंदर सां वॾी वेढ़ कई। मुन्नो समर्तीअ मूजिबि मली माली खतरियुनि जो हिकु पाड़ो हो ऐं ॿियो पाड़ो पहलू पहलवान। गंगाराम सम्राट प्लूटार्च जो हवालो ॾींदे लिखियो आहे त मली माली भारत जी सिंधू माथिरी सभ खां वधीक जंगजू जाती लेखी वेंदी हुई जिन सिकंदर सां जंग कई ऐं खेसि ज़ख़्मी कयो। हिन जंग में मालियुनि पाण सां 900 हाथी बि जंग जे मैदान में आंदा हुआ। मशहूर तारीख़दान प्लूटार्च लिखियो आहे त पोरस ख़िलाफ़ विढ़ंदे सिकंदरी फ़ौजूं हिमत हारे वेठियूं। दरअसल हिते खेनि शिकस्त मिली। माना दुनिया जा तारीख़दान था चवनि। रॉबिन लैन फॉक्स लिखियो आहे त हिंदुस्तानी तारीख़दाननि जो ख़्यालु आहे त पोरस सिकंदर खे मारे मञायो हूंदो, उन करे सिकंदर खेसि एज़ाज़ ॾिनो। यूनानी तारीख़दाननि सिंधियुनि जे बहादुरी जो नक्शो चिटी ते लिखियो आहे त पोरस जा माण्हू बि तरारूं ऐं हिकिड़ी ढाल खणी वेठा थे।
सदन कमान माण्हुनि जे क़द जेॾी हुई। तीरनि उछलाइण महिल कमान जी तार खे पोइते छिके तीर हणंदा हुआ। संदन तीर 4 फुट डिघा हुआ जेकी केॾी बि मज़बूत ढाल मां लंघी पार थी वेंदा हुआ। पंहिंजे खाॿे हथ में हू चमड़ी मां ठहियल डिघी पर सोढ़ी ढाल खणंदा हुआ। ॿिया सिपाही तलवार बाज़ हुआ जिन जूं तलवारूं 4.5 फुट डिघियूं हुयूं। हू ॿिन्ही हथनि सां तलवारूं हणंदा हुआ। पोरस जी प्यादल फ़ौज जमा जिते हिकु थे मोह त जंग में सिकंदर जे 5 माण्हुनि जो सिर थे खयां। इन खां पोइ सिकंदर पंहिंजे लश्कर मां मुख्य सिपह सालार पहलवान ऐं क़ाबिल जोधा चूंड करे 1,20,000 सिपाही प्यादल ऐं 15,000 घोड़ेसवारनि सां बाक़ी सिंध ते हमिलो कयो, पर संदसि विख विख ते मुक़ाबिलो कयो वियो। डॉक्टर नबी बख्श बलोच लिखियो आहे त सिकंदर खे सिंध में घणी मुखालफ़त ॾिसण में आई। हू सिंध मां जितां गुज़रियो उतां संदसि फ़ौज जो सख़्तु मुक़ाबिलो थियो।